ख़बर मांखे ॾींदासीं। जामशोरे वेझो कोयले जी खाण में भिक किरण सबबि पोरियत दॿिजी फौती पोरियत जी 40 वरनि जे सरदार शेर पठाण तौरु सुञाणप कई वई आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन मांखे जामशोरे वेझो कोयले जी खाण में भिक किरण सबबि पोरियत दॿिजी फौत थी वियो आहे। फौती पोरियत जी 40 वरनि जे सरदार शेर पठाण तौरु सुञाणप कई वई आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जामशोरे मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रहीम बख्श बलोच। जी रहीम बख्श, छा अपडेट्स आहिनि? कायनात जामशोरे भरिसां मुस्तफ़ा कोयला कंपनी जे कोयले जी खाण में कम करण दौरान भिकिरण सबबि शांगलावासी 40 वरनि जो पोरियत सरदार शेर पठाण दॿिजी फौत थी वियो आहे। जॾहिं त खाण हादसे थियण दौरान कोयले जी खाण में फौती साण कम कंदड़ जेके ॿिया पोरियत हुआ उहे मौजाणे तौर ते महफ़ूज़ रहिया आहिनि। जे बाद पोरियतनि पंहिंजी मदद पाण तहत दॿिजी फौत थियल पोरियत जो लाश जेको आहे सो खाण मां ॿाहिरि कढी वरितो आहे। ॿिए पासे इतलाह ते हद जी जॻह पुलिस उहा पहुची फौती पोरियत जे लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती पोरियत जो लाश अस्पताल मां ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वेंदो। जी रहीम बख्श, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।